ऑफिस आहे MS MS ऑफिस ये ऑफिस सुप्रीडेंट ये जेको आहे तो गेट आहे तॾहिं ॾिसूं त डॉक्टर साहब जी न आहिनि या कोन। अस्सलाम वालेकुम साईं, डॉक्टर साहब MS साहब अस्सलाम वालेकुम, अचनि था? अच्छा, तव्हां सर? अच्छा, तव्हां डॉक्टर साहब डॉक्टर प्रदीप कुमार साहब मेडिकल ऑफिसर आहियो ऐं MS साहब जेको आहे तो कोन्हनि खे ऐं जेको पेशेंट वग़ैरह जेको डॉक्टर हिकिड़ो तव्हां ई सिर्फ़ु माना ॾिसो था हिते जी? सही। डेली घणी OPD थिए थी सर? अच्छा 50 माना 50-60 बस। वजह सर एतिरा थोड़ा छो था थियनि? डॉक्टर साहब त माना 50 ॾिसो त 50 ई हूंदा न साईं, 200 कान वणंदा। ॿिया साहब डॉक्टर कहिड़ा? डॉक्टर ज़हीर अहमद पासी। अच्छा ठीकु आहे ठीकु। अच्छा सर माना डॉक्टर साहब माना हीअ जेका अस्पताल आहे माना ये ॾिसो त सही त हंधा हंधा डरी पई आहे, हिते तव्हां जो वेठा आहियो त कीअं था फील कयो? बस सही फील कयूं था, अलाह खे जेको मंज़ूर हूंदो उहो ई थींदो। जी हाँ त साईं जो आया आहिनि हाणे त हिन क़िस्म जी अस्पताल ॾिसण खां पोइ माना कीअं था महसूसु कयो? माना ही स्पीकर जेको रहियो आहे साईं असांजा 10 साल ऐं मिनिस्टर बि रहिया आहिनि, हिन वक़्तु MPA बि आहिनि, आगा सिराज खान दुरानी साहब जे शहर गड़ियासिन में वेठा हो न सर? या ॿिए हंधि वेठा आहियो? गड़ियासिन में ई वेठा हो जी बिल्कुलु। त तव्हां कीअं था फील कयो? असां सही फील कयूं था, अहिड़ो को न आहे मसइलो, इहो नंढा थोरा धर्म हुन में जेको सेंटरनि ते हूंदा आहिनि मसइला, पोइ जेको आहे त बसि वेठा आहियूं अलाह जे आसरे। तव्हां किथां था अचो सर? मां कराची मां आयो आहियां पाण, डॉक्टर प्रदीप नालो आहे। उहो त ठीकु आहे सर, हितां जा ई हूंदव न किथे शिकारपुर जा या किथां जा? कराची में ई रहंदा हो? न रहंदो कराचीअ में ई आहे। फैमिली वग़ैरह उते आहे? फैमिली वग़ैरह उते। पोइ उतां तव्हां हिते आया आहियो माना आया बि कल्ह टियों ॾींहुं आहियो? हा न कल्ह टियों न, मां 6 तारीख़ खां पोइ आहियां। जी 6 तारीख़ खां बाद में 6 तारीख़ खां पोइ माना तव्हांजी हिते पोस्टिंग थी हूंदी, आया त 3 ॾींहं खां वठी आहियो ॿुधाइनि था त? न 3 ॾींहं खां वठी आहियां। अच्छा डॉक्टर असां ॿई कराची जा न? हा ॿई कराची जा? ॿई कराची जा न, हिकिड़ो जामशहर जो आहे। हितां जा रोटेशन हितां जो सर एमएस आहे, हिन जी रोटेशन में ड्यूटी हूंदी आहे, माना हिकिड़ो हफ़्तो करे वेंदो वरी हफ़्तो हुन हाफ हूंदो आहे। अच्छा हफ़्तो कंदा त माना हाफ हूंदो त सर मूंखे इहा सम्झ में नथी अचे न त शिकारपुर सक्कर लाड़काणो हिते माना उते जा डॉक्टर न, कराची जो डॉक्टर माना कहिड़े हिसाब सां ईंदो ओॾो हेॾे? बस पोस्टिंग हिते थी न, असांजो असुल हितां जा हूंदव न? हितां जा असां असुल हितां जा मां पाण गड़ियासिन जो आहे, इन करे डोमिसाइल वग़ैरह हितां जो आहे। ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। पाण तव्हां कोशिशि इहा कंदव त तव्हां हितां ट्रांसफर कराए कराची हलायो, माना कुझु टाइम ड्यूटी करे। सही आहे ठीकु आहे सर, हा महिरबानी महिरबानी। ही नाज़रीन मां तव्हांखे ॾेखारियां थो पियो गवर्नमेंट अस्पताल गड़ियासीन ऐं उन जी जेका सूरत हाल आहे ऐं जेका कंडीशन आहे कैफ़ियत आहे त उहा मां तव्हांखे ॾेखारियां थो। अमलो त बिल्कुलु कोन्हे, पेशेंट बि कोन्हनि, अमलो सवाइ 5 माण्हुनि जे ॿियो को बि अमलो माना मूंखे नज़र कोन थो अचे। ऐं हीअ जेके आहे वॉशरूम आहिनि जेकी पब्लिक जे हवाले सां मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जी जेका सूरत हाल आहे, हिकु ताला लॻा पिया आहिनि, कंहिं क़िस्म जी का बि सहूलियत नथी नज़र अचे, अस्पताल मुकमल ख़स्ता हाल आहे। ऐं हिकिड़ो डॉक्टर साहब वेठो आहे जेको चवनि था पिया त माना उनजी जेका पेशेंट आहे हिते पेशेंटनि जो रेशो ई कोन्हे, 40-50 पेशेंट माना छा आहे ये सूरत हाल आहे साईं। हिकु छा आहे भला, पर हीअ जेको आहे कमिरो जंहिंमें वेठा आहियो CLF जे तरफ़ां माना वेठा आहियो त हीअ जेका कमिरे जी सूरत हाल आहे हिन में तव्हां कीअं था फील कयो? कुझु बि नथा चई सघो हिन जे बारे में, तव्हां कुझु बि नथा चई सघो त हीअ जेका अस्पताल आहे कमु त कुझु फील तव्हां कीअं था कयो? माना तव्हां पंहिंजी बि फीलिंग ॿुधायो न, असां त पंहिंजी फीलिंग यको ॿुधायूं था माण्हुनि खे, पर तव्हां बि
तव्हांजे फ़र्क़ु तव्हांजे चवण सां फ़र्क़ु त रहियो जॾहिं ॻाल्हाईंदव न सर तव्हां हिते ॾिसो इहे सूरत हाल आहे माना कंहिं क़िस्म जी बिल्डिंग माना इंतिहाई ज़बून लॻी पई आहे ख़तरे जी माना जेका तो ॻाल्हि लॻी थी दर खे अंजी सां कोन्हनि खे ईअं मिड़ई जेको आहे तो टेकनि ते दर बीठो आहे हीअ जेका आहे तो सूरत हाल आहे इस्पताल जी हीअ जेकी आहे OPD मर्दनि जे लाइ लिखियलु आहे IHS जे तरफ़ां बोर्ड लॻल आहे पोइ हाणे ख़बर न आहे त छो हीअ इस्पताल आहे हीअ जेका आहे उनजी जेका बिल्डिंग जी छत जेका आहे तो तव्हां ॾिसो इहो मुसलसल मुकमल जेको आहे हॉस्पिटल तव्हांखे हीअ चवंदा ॿुहारी बि ॾियूं त ॾियूं छा खे हुजे जाइ त हुनखे बि ॿुहारी अचे न हीअ ताला पिया पिया आहिनि कमरनि खे चेस्ट क्लिनिक आहे डिप्टी मेडिकल सुपरिटेंडेंट आहे ई कोन त उहा कमिरो खुलंदो कंहिंजे लाइ हे ॼारा लॻा पिया आहिनि के ॾिसो दरीअ खे सालनि खां पोइ हथु न आहे लॻियल ये इस्पताल आहे हे माना तव्हां ॾिसो ये सूरत हाल आहे हीअ जेका आहे तो बिल्डिंग आहे जंहिंमें वेहण जे हवाले तां हे ॾंदनि जी क्लिनिक आहे ॾंदनि जो को डॉक्टर ई कोन्हे को सॼो कमिरो ख़ाली लॻो पियो आहे को बि कोन्हे को माण्हू इक्वल मशीनरी माना ईअं पई आहे ऐं मशीनरीअ खे जेको आहे मिटी जा मण लॻा पिया आहिनि कोई वेठो ई न हूंदो सालनि खां वठी ईअं पई आहे इंस्ट्रूमेंट पिया हे जेको आहे ॾंदनि जो इलाजु जंहिं ऑफिस में थिए थो हुनजी हीअ सूरत हाल आहे कुर्सी जेका आहे छिगी पई आहे हीअ जेका हॉस्पिटल आहे हे जेको आहे इस्पताल जो हाल आहे हे जेको आहे लेबॉर्ट्री आहे जेका हयाती हूंदी ऐं माण्हू जेको आहे तो बसि छा कनि वीचारा हीअ जेका सूरत हाल आहे